हा हिन साह ते वेसाहु कजे त कीअं कजे हिन साह ते वेसाहु कजे त कीअं कजे कंहिं चुलबुले सां चाहु कजे त कीअं कजे या पक अथमि त हू पर्ची वरी रुसी वेंदो पोइ कुझु घड़ियुनि जे लाइ ठाहु कजे त कीअं कजे छा कजे छा कजे छा कजे। अस्सलाम वालेकुम जी। पाकिस्तान जो सुणो सूबो सिंध ऐं सिंध जो मन मोहींदड़ टीवी चैनल सिंध टीवी आयो सिंध टीवी जो प्रोग्राम लाइव विथ राजा में अवांजो पंहिंजो अवांजो दिलि वारो अवांजो पंहिंजो प्यारो प्यारो प्यारनि जे लाइ हूंदो आहे न माण्हू त अवांजो पंहिंजो राजा मेमण अवां सां गॾु राति जा ई 2 कलाक। सो जिथे हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो मुंहिंजूं दुआऊं मुंहिंजो प्यार मुंहिंजी मोहबत हमेशह अवां सां गॾु हूंदी आहे। हाय वरी चवंदुसि त छा कजे छा कजे छा कजे। ख़ुशि हुजो आबाद हुजो। हिकु दफ़ो ॿीहर हीअ असांजो सफ़र राति जो सफ़र कुझु महीननि जे ब्रेक खां पोइ ऐं बिल्कुलु पंहिंजे टीवी सिंध टीवी ते ऐं कोशिशि इहा ई हूंदी त हिन शो में बि मोहबतूं वंडींदासीं प्यार वंडींदासीं ख़ुशियूं वंडींदासीं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में अवां सभिनी खे शामिलु रखंदासीं। बिल्कुलु मूंसां गॾु कैमरा ते इरफान ऐं शुएब रिंद असांजो तमामु प्यारो ऐं उन सां गॾु साईं ख़ालिद शाह साहिबु जेको मुंहिंजो हिन शो जो डायरेक्टर आहे ऐं उनखां अलावा असांजो प्यारो एवरग्रीन चवंदासीं ऐं मल्टी टैलेंटेड माण्हू जेको आहे असां वटि मामा आरिफ बलोच उहो अॼु पाण जेको आहे सो सोचर ते वेठो आहे ऐं हुन प्रोमो बि ॾाढो ज़बरदस्त शूट कयो शानदार प्रोमो तव्हां ॾिठो हूंदो सिंध टीवी ते ऐं तमामु ज़बरदस्त उहो बि अॼु मूंसां गॾु आहे। सो मुंहिंजी हिन टीम जे सभिनी साथियुनि जे तरफ़ां अवां सभिनी खे मोहबत भरियो सलाम प्यार भरियो सलाम। सो ख़ुशि हुजो आबाद हुजो अवांजो प्यार अवांजूं मोहबतूं गॾु हूंदियूं। स्पेशली टेलीफोन नंबर यादि करिणो मूंखे त मां यादि न करे सघियुसि इनखे लिखी आयो आहियां 02135121764। ठीकु आहे जी। टेलीफोन नंबर 02135121764 इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। अवांजो प्यार हूंदो अवांजूं मोहबत हूंदियूं ऐं उन्हनि मोहबतुनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ख़ुशियूं हूंदियूं ॿियो कुझु बि न हूंदो। वठूं था हिकिड़ी कॉल जी। ओपनर अॼु जे शो जो ॾिसूं था त केरु आहे। हमेशह मां सूफ़ी कलाम सां आगाज़ कंदो आहियां पर साईं ख़ालिद शाह साहिबु चयो आहे त मां पहिरीं कॉल वठो उन खां पोइ सूफ़ी कलाम ते वञ। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। केरु आहे जी? मरियम। अरे मरियम तोखे कीअं ख़बर पई त असां अची चुका आहियूं? छा हाल आहे? ख़ुशि आहियो चाक आहियो चङा आहियो भला आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक अवांजी दुआउनि सां अवांजे साम्हूं ऐं वेलकम थो चवां तव्हांखे। नवाब शाह जा छा हाल आहिनि? तव्हां किथे अॼु नवाब शाह आहियो सकरंड आहियो? अॼु सकरंड माना हिकिड़ी राति जेको आहे सो वेलो उते टारबो आहे सकरंड में हिकिड़ी ईअं न। हाय छा कजे इहो ज़रूरी आहे माण्हू महिमान घणो वञे माण्हुनि ॾे। हाणे महांगाई एॾी थी वई माण्हू आख़िरी तारीख़ में महिमान हलियो वञे घर माण्हुनि ॾे। चलो जी वेलकम। कीअं लॻो तव्हांखे असांजी ही अलॻि सां एंट्री कीअं लॻी? माशाल्लाह। अच्छा वेरी गुड। छा पचियो आहे अॼु मानी में छा पको आहे? अॼु असां ठाहियो आहे कढ़ी चांवर। अरे कढ़ी चांवर शाह साहब ख़ालिद कढ़ी चांवर ठहिया अथई। अरे हो बि चाट खणी कोन आयो अञा ताईं। असल में कढ़ी चांवर मां बि ॾाढा ज़बरदस्त तरीक़े सां पसंदि कंदो आहियां इन करे खाईंदो आहियां। सो मरियम ॿियो को कॾहिं मोकिली? हिन महिल ते 10 साल थी विया कॾहिं मोकिली? एड्रेस बाबा सिंध टी अंधनि मुल्तान लधो तोखां सिंध टीवी कोन लभंदी। मिली वेंदी। बस छा कजे तूं हाणे मुंहिंजे शो में जॾहिं ईंदी न तोखे गेस्ट करे घुराईंदुसि मां। ओके। हा पर कराची जो हा किरायो बि त माण्हू वटि हुजे न। हा ईद जी ख़र्ची गॾु करे पोइ किरायो करे अचिजांइ। हा ठीकु आहे। चलो गुड। अच्छा ॿियो हाल वाले ज़िंदगी कीअं पई गुज़रे? ज़िंदगी ॾाढी सुठी पई गुज़रे। दिलि जो मौसम कीअं आहे? दिलि जो मौसम मज़े में न आहे? न छो? विचोलो आहे माना माना छा आहे माना कहिड़ी माना तब्दीली अचणु खपे दिलि जे मौसम में? भई त वॾो मसइलो आहे त असां दिलि जी ॻाल्हि कंहिंखे ॿुधाईंदा न आहियूं। हल गानो ॿुधाए छा थी ॿुधाई कहिड़ो गानो थी ॿुधाई अॼु? मूंखे उन इलाही टाइम खां ॾिठो अथई छा मूंखे सुठो कोन पियो लॻा छा? हा पोइ सुठो पियो लॻा त मूंखे गानो त ॿुधाए न। पहिरीं कॉल आहे ओपनर आई मुंहिंजे शो जी सिंध टीवी जे हिन पहिरें लाइव विथ राजा जी तूं ओपनर आहे। हा
साह पियो वञे उहो सकरनि में घणो रहियो आहे ॾे इहो ख़ालिद छा इन जो साह पियो चए काल खण काल खण काल खण बसि थकनि खे सुञाणींदा न हा गानो ॿुधा को अॼु कोन थी ॿुधायां सुभाणे ॿुधाईंदसि ऐं यादि करे अॼु ॿुधाए अॼु हींअर ॿुधाए अॼु तूं ॿुधाए अॼु तूं ॿुधाए चए मां अॼु ॿुधायो आहे न इहो यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां हाणे तुंहिंजे खे तुंहिंजी पोइट्री कान्हे का यार तूं ॿुधाए छॾ मां कहिड़ो छा पेर जी चिड़िया चुमां ॾिस कोन ॼवण हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाही आहियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाही आहियां तूं जे गॾु गॾु हुजी तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न कहिड़ी पोइट्री यार तेरी पैर दी चिड़िया चुमां कहिड़े तेरे पैर जी चिड़िया हा हिते था पढ़ूं ना हिते पढ़ूं शेर हिते था पढ़ूं हिते तूं बेक़दरा तेरी दिलि बेक़दरी तूं बेक़दरा तेरी दिलि बेक़दरी तेरिया कातिल अखियां बेक़दरियां अखियां नाल चुमा त बि चुमण न ॾेवनि हाय अखियां नाल चुमा त बि चुमण न ॾेवनि तेरिया पेर दियां तलियां बेक़दरियां सिर फाड़ घता त बि कोन कुझनि तेरिया घर दियां भितियां बेक़दरियां तेरे पेर ढकन दस कोन ॾेवनि तेरे पेर ढकन दस कोन ॾेवनि तेरिया ॻोठ दियां गलियां बेक़दरियां हाय हिकु ॻाल्हि होवे मरियम में तेॾी करां तेरिया सभियां ॻाल्हियां बेक़दरियां इहो सुभाणे सुबुह जो थींदो मंझंदि जो सॼो ॾींहुं हाणे तोखे 12 कलाक ॾिसणा आहिनि त रिपीट केॾी महिल थींदो ठीकु आहे सुबुह जो थींदो सुबुह जो 12 खां 2 बजे ताईं अच्छा जी थैंक यू वेरी मच मरियम अवांजो प्यार अवांजूं मोहबतूं ईअं ई शामिल थी रहंदियूं सभ खां पहिरियां हिनखे फ़ोन खे हेॾां बंदि कयो हाजी त सभ खां पहिरियां अॼु जो आगाज़ हमेशह मां पंहिंजे शो जो आगाज़ कंदो आहियां सूफ़ी कलाम सां तो सूफ़ी कलाम सां आगाज़ कंदासीं छो त मां हमेशह चवंदो आहियां जंहिं सूफ़ीअज़म खे सम्झो जंहिं हिन इश्क खे सम्झो उहो सॼी काइनात खे सम्झी वियो ठीक है तो सूफ़ी ख़ूबसूरत कलाम मां सभिनी पहिरें कलाम खां पोइ वापसि सोचा किॾा न वञिजो वॾी मस्ती थियण वारी अथव
वेलकम जी वेलकम खुश आमदीद भली कार अवां सभिनी सजणनि खे दिलि जी गहरायुनि सां लाइव विथ राजा में अवां जूं मोहबतूं अवां जो प्यार ऐं अवां जे प्यार जे अहसास सां गॾु राजा मेमूण हमेशह गॾु हूंदो आहे ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त कुझु मोहबतूं वंडिजनि कुझु प्यार वंडिजे छो त महांगाई ॾाढी वधी वई आहे पेट्रोल महांगो अटो महांगो चांवर महांगा दाल महांगी मुर्गी कॾहिं कॾहिं सस्ती थींदी आहे पर उहा बि महांगी आहे सो महांगाई वधी वई आहे त महांगाई जे करे मां हमेशह इहो चवंदो आहियां त राति जे टाइम ते जॾहिं माण्हू सॼो ॾींहुं कमुकारु करे वरी थकिजी घर अचे त को सुठो गानो को सुठी ॻाल्हि ॿुधण जे लाइ मिले त उहे सुठियूं ॻाल्हियूं केरु कंदो सुठियूं ॻाल्हियूं तव्हां कंदो लाइव कॉल जे थ्रू सुठियूं ॻाल्हियूं तव्हां कंदो ऐं उहे सुठियूं ॻाल्हियूं माण्हू पसंदि कंदा ऐं माण्हुनि खे ज़रूरु उन्हनि सुठियुनि ॻाल्हियुनि जो इंतज़ारु हूंदो आहे अहसासु हूंदो आहे मां हमेशह इहा ॻाल्हि ज़रूरु कंदो आहियां त हर इंसान जे अंदरि हिकिड़ी काइनात आहे जेका असांखे तमामु घणो दुनिया में रहणु करणु सेखारींदी आहे त हमेशह पंहिंजी इन काइनात खे इन पंहिंजनि तजुर्बनि खे पंहिंजनि इन्हनि ॻाल्हियुनि खे ज़रूरु माण्हुनि सां शेयर कंदा कयो जेके माण्हू अव्हांजे नज़दीक हूंदा आहिनि अव्हांजा दोस्त हूंदा आहिनि अव्हांजा सुठा वेल विशर हूंदा आहिनि उन्हनि सां पंहिंजूं ग़लतियूं बि शेयर कंदा कयो त तव्हां जेके ज़िंदगीअ में ग़लतियूं कयूं आहिनि त उहे उन्हनि सां शेयर कंदा कयो त थी सघे थो अव्हांजी उन ग़लती शेयर सां हू माण्हू जेको आहे सो कॾहिं ग़लती न करे ऐं ख़ुशियूं बि पंहिंजूं शेयर कंदा कयो ऐं यादगार जेके लम्हा हूंदा आहिनि उहे बि शेयर कंदा कयो पर प्यार ऐं राज़ जेको हूंदो आहे न उहो कॾहिं कंहिंसां शेयर न कंदा कयो कंहिं चयो आहे त ऐसी ही मोहब्बत की सदा देती है दुनिया मर जाए तो जीने की दुआ देती है दुनिया ऐसी ही मोहब्बत की सदा देती है दुनिया मर जाए तो जीने की दुआ देती है दुनिया अरे हम कौन से मोमिन थे जो इल्ज़ाम न सहते पत्थर को भगवान बना देती है दुनिया ऐसी ही मोहब्बत की सदा देती है दुनिया ये इल्ज़ाम मोहब्बत का है ये इल्ज़ाम मोहब्बत का है दिखाना न किसी को हाँ यह गाल कम जी दव ये इल्ज़ाम मोहब्बत का है दिखाना न किसी को लाकर सरे बाजार सजा देती है दुनिया ऐसी ही मोहब्बत की सजा देती है दुनिया क्या करें हम तो ऐसे ही हैं जी अस्सलाम वालेकुम हेलो बैलेंस आहे कोन 10 रुपया मोबाइल में विझराए पोइ कॉल वरी टीवी ते छा कजे बैलेंस विझराए छो त अॼुकल्ह 10 रुपया त टैक्स बैक्सन में कटिजो वञनि मामा आरिफ वीचारो रोज़ 20 रुपये बैलेंस कराईंदो आहे सुबुह जो मंझंदि जो शाम जो वरी पुछा काॾे थो वञी ईज़ी लोड वारे के पास जा रहा हूं काॾे थो वञी मामा ईज़ी लोड अरे छो एॾो छो ईज़ी लोड अलाए पैसा केरु ईज़ी पैसा कंदो अथसि अलाए ईज़ी लोड हिन ते केरु मोकिलींदो आहे अलाए केॾे मोकिलींदो आहे सम्झ में न आहे अॼु 4 दफ़ा मुंहिंजे साम्हूं मामा कहाँ जा रहे हो मामा आरिफ चए ईज़ी लोड कराने जा रहा हूँ ईज़ी लोड कराने जा रहा हूँ भाई क्यों ईज़ी लोड एतिरा दफ़ा त माण्हू मानी न खाईंदो आहे ॾींहं में जेतिरा दफ़ा तूं ईज़ी लोड कराईंदो आहे तो ख़ैर इहो टैक्स बैक्स कटींदा आहिनि त पोइ 10-20 रुपया त ईअं ई ख़तमु थींदा आहिनि त घटि में घटि 50 जो फ़ोन में बैलेंस हुजे ऐं उनखां पोइ वरी माण्हू फ़ोन बि करे त जीअं तव्हांजी फ़ोन कॉल बि लॻी वञे तव्हांजी कचहरी बि मूंसां थी वञे हाल वाल बि थी वञे सो ख़ूबसूरत टीम सां गॾु आहियां ऐं ख़ूबसूरत टीम सां गॾु मां कोशिशि कंदुसि त हिन शो में ॾाढा प्यारा ज़बरदस्त गेस्ट बि कॾहिं कॾहिं घुराईंदासीं ऐं कचहरी बि कंदासीं ऐं उन सां गॾु गॾु उन्हनि गेस्टनि जा जेके राज़ आहिनि गेस्टनि न गेस्ट्स जा जेके महिमाननि जा जेके राज़ आहिनि उहे राज़ बि अव्हां ताईं पहुचाईंदासीं असांजा प्यारा दिलि वारा हिन वक़्तु असां सां गॾु हूंदा राति जे पर में ऐं मां चवंदो आहियां राति जो हींअर हिकिड़े दोस्त कमेंट कयो साईं असां भला एॾा वांदा आहियूं जो निंड फिटाए तोखे ॾिसूं बाबा तोखे कंहिं चयो तूं मूंखे थो ॾिसीं तूं मूंखे न ॾिस मामा तूं पंहिंजो पाण खे ॾिस टीवी ॾिस सो टीवीअ जो राति जो ऐं सियारो हूंदो आहे जिते थधि हूंदी आहे त माण्हू चवंदो आहे यार का मूवी ॾिसी वठिजे का फिल्म ॾिसी वठिजे पर वरी साईं ख़ाली छा चयो त अॼु असां जेको आहे गाना अहिड़ा था हलायूं जो माण्हू हेॾे होॾे वेंदो ई कोन इहा हक़ीक़त आहे जॾहिं बि मां शो कंदो आहियां राति जो त पोइ माण्हू रिमोट खे पासे ते लिकाए रखंदा आहिनि त यार हाणे हेॾे होॾे न आहे थियणो वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा साईं राजा भाउ ख़ुशि आहियां सभु सेट अल्हम्दुलिल्लाह साईं अब्दुल रऊफ़ गलमक्सी गाजी जी साईं कहिड़ा हाल आहिनि ख़ैर आहे सर ख़ुशि आहियां बिस्मिल्लाह भली खो आख़िते ख़ैर तव्हांजो अॻे कशिश में प्रोग्राम हलंदो बसि चैनल सभु पंहिंजा आहिनि हीअ सिंध टीवी ते बि पहिरियां सिंध टीवी ते हलंदो इहा ख़बर आहे तव्हांखे न इहो मां अॼु ॾिठो आहे पहिरियां इन खां पहिरियां हूंदो सो ख़ैर वेलकम थो चवां तव्हांखे ख़ुशि आहियो चाक चङा भला ख़ैर आहे सर तव्हां ख़ुशि आहियो मां ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह छा कंदा आहियो त मां जेको आहे सोच सरकारी अस्पताल में मुलाज़िम सोचा न त कूड़ न थो अलाए एॾी देरि वरितई दादा छो न सर मां इहो त ज़बान जेको आहे इहो ज़बान ते लुक न था इन वजह अच्छा ख़ैर सरकारी अस्पताल में मुलाज़िम आहियो हा जी चलो वेरी गुड मानी में छा पको आहे अॼु घर में छा खाधो आहे मानी सर हाल में जेको हुयो बिस्मिल्लाह छा खाधो माना छा बटालू
हा बिस्मिल्लाह वाह, ॿ आलू मुंहिंजा ॾाढा फेवरेट अथव। यार बिस्मिल्लाह जेको हूंदो खाईंदा आहियूं असां, इहो न हा। चवंदा आहियूं छा आहे छा न आहे, जेको ठीकु है, हूंदो भला आहे शो मुंहिंजो तोखे कीअं लॻंदो आहे दोस्त? हेलो, छा कजे छा कजे, कॾहिं रेल छुटी वेंदी आहे, कॾहिं फ़ोन छुटी वेंदी आहे, तो कुझु नथो करे सघिजे जी। इहे मोहबतूं आहिनि, इहो प्यारु आहे, इहो इश्क़ आहे, ऐं हिन इश्क़ खे, हिन मोहबत खे सरेआम पाण खणी हलंदासीं राति जे हिन ख़ूबसूरत सफ़र में। तो राति जो सफ़रु मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। जॾहिं बि मां काॾे ड्राइव ते वेंदो आहियां ॿाहिरि, हैदराबाद, घणो करे हैदराबाद वञणु थींदो आहे, त पोइ चवंदो आहे राति जो निकिरी वञे माण्हू। ॾींहं जो वरी सफ़र में माण्हू केॾी महिल अजीब माना ॾींहं जो सफ़रु हूंदो आहे। रस्ते में कंहिं महिल को गॾ गाॾे वारो अची वेंदो आहे, को मोटरसाइकिल वारो हूंदो आहे, को चाचो ईअं रोड पियो क्रॉस कंदो आहे, ख़बर राति जो सभु सुठा पिया हूंदा सुकून में। राति जे सफ़र जो मज़ो ई पंहिंजो, राति जे सफ़र में माण्हू ईज़ी थी वञे, जाॾे बि राति जो सफ़रु करे। पर इन सां इहो आहे जो राति जे सफ़र में वरी नज़र थोरी घटि थींदी आहे, जॾहिं लाइटूं लॻंदियूं न अखियुनि में, त उमिरि सां गॾु गॾु एज सां गॾु गॾु नज़र घटि थी वेंदी आहे। पर हाणे त लेंस बि लॻी था वञनि, हाणे त ऑपरेशन करण जी ज़रूरत ई न आहे, माण्हू लेंस लॻाए थो छॾे, ॾाढी ज़बरदस्त पोइ नज़र थी वञे। तो ख़ैर पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा कयो, पाणी तमामु घणो पीअंदा कयो। हाणे मां आयुसि, साइमा आहे असांजी न, साइमा मेकअप आर्टिस्ट, उन चयो राजा भाई आप क्यों ऐसे हैं? मैंने कहा क्यों ऐसा क्या हुआ? मैं अल्लाह खैर करे, छा थियो है? कि आप पानी कम पीते हैं। चाहिए आप पानी कम पीते हैं इसलिए आप ऐसे हैं, आप पानी ज़्यादा पिया करें। जब आप पानी ज़्यादा पिएंगे तो आप बहुत अच्छे लगेंगे। वैसे मैं अच्छा तो लग रहा हूँ वैसे, कहिड़ो लॻा इरफान? हाँ ईअं ॾिसी तारीफ़ इरफान पुराणो आहे। वठो था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। के राजा था ॻाल्हायो? न साईं, मां सूबेदार याकूब बांभण पियो ॻाल्हायां। अच्छा, तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर अमन। उहो कर्ज़ु वरितो 1.5 लख रुपया हुन खां बशीर खां, उहो तव्हां वापसि ई न कयो अञा ताईं? छा बसि कहिड़ो कर्ज़ु वरितो आहे? कोन वरितो अथई? केरु पियो ॻाल्हाए? राजा पियो ॻाल्हायां। केरु पियो ॻाल्हाए? किथां पियो ॻाल्हाए? मां साईं हिदायतुल्लाह ॻाल्हायां पियो, थोरी चुनिया सिटी खां। हा, इहो किथे आहे? कसूर सां गॾु, लाहौर सां गॾु ई। लाहौर? जी जी लाहौर ऐं कसूर सां गॾु आहे? जी जी। छा कंदा आहियो हुते दोस्त? असां हुते गवर्नमेंट मुलाज़िम आहियूं। गवर्नमेंट मुलाज़िम आहे। अच्छा, हिते सिंध जे कहिड़े शहर सां तालुक़ु आहे? पनो वाकिल सां। पनो वाकिल सां। चलो वेलकम था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां ऐं ख़ुशि आमदीद। वेलकम वेलकम। अॼु पहिरियों शो आहे मुंहिंजो, तव्हां पहिरें शो में आया आहियो ऐं हा, सिंध टीवी ते हींअर जेको हीउ नयो शो आहे, पहिरियों शो आहे। जी जी। अॼु खां पहिरियां ॾिठो आहे काॾे मूंखे? न बसि असां मशहूरी कंदा रहियासीं जीअं शुरू में जीअं मशहूरी केरु? मतिलबु इहे स्टार्टिंग में जीअं वञंदियूं रहंदियूं आहिनि न, त उन्हनि जी ओटी पे ॾिसंदा रहियासीं। माना वेठा हूंदा हो त बसि हाणे टीवी ते कहिड़ो नंबर थो अचे त मिलायां बसि राति जो? न न नंबर कोन थो अचे, तव्हांजो चैनल असांजो चैनल? हाय हाय, छा कजे छा कजे छा कजे। मुंहिंजो मोस्ट फेवरेट गानो हलाईंदासीं हाणे, ठीकु आहे? छा कजे गाने हलूं। आरिफ बि आहे असांजो MCR में, उहो बि दोस्त आहे मुंहिंजो, इंजॉय कंदो आहे मुंहिंजे शो खे। अॼु मिठाई जॾहिं शो जी वरे थी, उन मिठाई कोन मिली आहे। इहो वरी सुभाणे ॾिसंदासीं छा करिणो आहे सुभाणे। पाण गाने जी तरफ़ हलूं, ख़ूबसूरत ट्रैक इंजॉय कजो, मूंसां गॾु रहिजो। प्रीत जा पेचरा ई पंहिंजा आहिनि। महबूब अखियुनि खां दूर थींदो आहे त लॻंदो आहे ॼण ज़िंदगी वीरान थी वई आहे। ही कलाम उन्हनि सभिनी जे नाले जिन जी दिलि मुहबत सां शाद आहे, पर महबूब अखियुनि खां दूर, ऐं जिन जूं अखिड़ियूं महबूब जे इंतज़ार में आतियूं। प्यार सावल तो पुॼाण कीअं ॿुधायां छो, तुंहिंजी तात में आहियां तोखां पोइ
खां पोइ ॼण सकरात में आहियां। ही कंहिंजी अख जो ॻोड़ो आहे, मन जे आगुर ते का ककरी साण करे सनड़ी बूंदुनि जियां वसी पियो आहे। ही कंहिंजे पब जो खुड़को आहे, बंदि थियल दरवाज़ो खोले ॾिसी अचां थो कोई न आहे। ही कंहिंजे प्यार जो सॾु आहे, सूर बुहाव ते थदड़ा कढण लॻा आहे। ज़ंजीरूं सिंगार लॻनि थियूं, मौत बि विसरी वियो आहे। जीअण सां नींहुं लॻी वियो आहे, जीअण सां नींहुं लॻी वियो आहे। वेल जी, खुशामदीद, भलीकार, ख़ूबसूरत ट्रैक, ख़ूबसूरत गानो, ख़ूबसूरत अंदाज़ ज़रूरु तव्हांखे पसंदि आयो हूंदो। छो त पहिरियां फ़ोन, मैसेज, ईमेल वग़ैरह हूंदी न, तोता हूंदा, कबूतर हूंदा, ख़त खणी वेंदा, तोतल वञ तूं उॾामी मुंहिंजे महबूब जे दर ते। सो हिन में बि इहे तोते जो कमाल हो ऐं तोते कमु पंहिंजो ॾेखारियो। सो हर माण्हू जो पंहिंजो कमु आहे, उहो पंहिंजो कंदो रहंदो। सो वेल, तव्हांखे भलीकार थो चवां, दिलि जी गहराइयुनि हिकु दफ़ो ॿीहर, ऐं असांजो टेलीफोन नंबर हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे मां पढ़ी ॿुधायां, 021 ऐं 121 हा 35121764। इरफान तेरे पासूं में छा कजे छा कजे छा कजे। टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, इनखे नंबर खे डायल कंदो ऐं प्रोग्राम में शामिलु थींदो। जॾहिं शामिलु थी वेंदो त ऑटोमेटिकली अव्हांजी जेका कॉल हूंदी उहा शामिलु थींदी। टीवी जो आवाज़ु बिल्कुलु बंदि रखंदा त जीअं मुंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं सही पहुचे ऐं तव्हांजो आवाज़ु मूं ताईं सही पहुचे। मां हाणे मज़ेदार चाट खाधो पे, पर छा कजे वरी रखी आहियां होॾे त विसरी वियूं आहिनि ॻाल्हियूं मूंखां। सो चाट खाधमि पे, चाट बि ॾाढो राति जो शाम जे टाइम ते न तव्हां जॾहिं कुझु खाईंदा आहियो, पकोड़ा, समोसा, इन टाइप जी शयूं ॾाढियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि। सो इहो खणी आ त खाऊं न इहो चाट, प्लेट खणी आ। सो शोभान वेठो आहे हिते, इहो अनवर असांजो प्यारो दोस्त इहो चाट वठी आयो, ही चाट खारायो भई। चाट तव्हां बि जेकॾहिं खाओ त खाई सघो था, सलाह आहे तव्हांखे। छो त खाइण पीअण जे मामले में पाण खे माण्हू खे न कंजूसी न करणु खपे। जेकॾहिं ॿाहिरियों केरु अचे थो दोस्त, हुनखे चओ यार कुझु वठी आ, को पकोड़ो, को समोसो, को चाट, को माना हा हा मामा तूं खाधो चाट? हा चाट। सो ॾिसो, पंहिंजे खीसे मां जॾहिं खाईंदा आहियूं त असांखे सुठो कोन लॻंदो आहे कुझु, पर जेकॾहिं ॿियो केरु दोस्त वठी थो अचे त पोइ वरा माना उनजे लाइ दिलि चए यार ॾाढो भलो माण्हू आहे, ॾाढो भलो माण्हू आहे। सो वेल, टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु, कॉल बि वठंदासीं ऐं ॻाल्हियूं बि अवां सां खोड़ सारियूं कंदासीं। ऐं ॻाल्हि आहे मोहबत जी, त मोहबतुनि जो जेको अहसासु हूंदो आहे, मोहबत जेॾे वठंदा आहियूं असां कंहिं बि दोस्त जी, त उहा मोहबत मां त पाण वटि सांढे रखंदो आहियां, पर कोशिशि कंदो आहियां त अव्हांजे जेके अहसासनि खे मां विरहायां ॿियनि में, अव्हां जूं ॻाल्हियूं, अव्हां जूं ख़ुशियूं ॿियनि ताईं पहुचायां। सो पाण पहुचाईंदा रहंदासीं इहे ई मोहबतूं। ऐं ॻाल्हि काफ़ी दोस्तनि जी हूंदी आहे त मुंहिंजा जेके वेझो वारा दोस्त आहिनि उन्हनि बि ॾाढियूं बेस्ट विशिस मूंखे ॾिनियूं त यार हाणे वरी सिंध टी वी ते जेको आगाज़ थियो आहे मोहबत जो, त हाणे मां कोशिशि कई, सोचियां पियो त हाणे हितां ई रिटायरमेंट वठंदासीं पाण शोबिज़ जी दुनिया में, ॿिया हाणे हेॾा होॾा कोन, थकिजी पियो हाणे। सो ॾाढो प्यारो दोस्त असांजो हिन वक़्तु मुंहिंजो दोस्त सुमेर भुट्टो मूंसां गॾु आहे। राति जो हमेशह 2-3 महीने जेको वादो हुओ हुन सां गॾु ई पियो घुमां फिरां। त सुमेर, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं साईं बिस्मिल्लाह, ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? महिरबानी साईं, महिरबानी। ॿियो छा हाल वाल आहे, ज़िंदगी कीअं पई गुज़रे? ज़िंदगी ॾाढी बसि मज़े सां थी गुज़रे, तव्हांजे दोस्तनि सां गॾु आहिनि, ज़िंदगी जो मज़ो ई पंहिंजो आहे। वाह 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 वाह। ऐं ॾिसूं था त तव्हांजो शो इहो, ऐं असांजी हमेशह इहा ख़्वाहिश हूंदी आहे तव्हां असांजा मोस्ट फेवरेट आर्टिस्ट आहियो, सभिनीनि खां स्मार्टेस्ट आर्टिस्ट ऐं क्यूट आर्टिस्ट आहियो तव्हां असांजा। तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे, बाक़ी अहिड़ो कुझु आहे कोन।
न सिर्फ़ु सॼी दुनिया खे तव्हां ईअं ई सुहिणा लॻंदा आहियो ऐं तव्हांजी हर को तारीफ़ ई कंदो आहे। पोइ केतिरा बि तव्हांजा फैन पूरी दुनिया में आहिनि, सभिनी जो इहो ई चवणु आहे त राजा आहे द सुपर स्टार ऑफ न सिंधी मीडिया। तव्हांजी वॾी महिरबानी। पर सुमेर हिकिड़ी ॻाल्हि आहे, सुपर स्टार मां तव्हांजे अॻियां त कुझु बि कोन्हे को, तव्हां तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट आहियो ऐं हमेशह तव्हां जेके ड्रामा ॾिठा, तव्हांजे जेके मॉडलिंग ॾिठी ऐं कोशिशि कंदासीं त तव्हांजी कॉपी कयूं असां। सो सुमेर भुट्टो खे अॼु मां ज़रूरु इहो पुछंदुसि त सुमेर गाइबु किथे आहे, गुम किथे आहे? रुॻो पुराणनि ड्रामनि में पियो ॾिसां, नई का शइ नज़र नथी अचे। यार नई तव्हांजा दोस्त खे नयूं सुठी शयूं ठाहींदा त हुननि में असां ज़रूरु कमु कंदासीं। बाक़ी प्रोडक्शन तव्हां ॾिसो था त अॼुकल्ह टीवी जो प्रोडक्शन तमामु घटि थी चुको आहे। असांजी जेका सिंधी रीजनल मीडिया आहे उनजी त प्रोडक्शन सफ़ा न जो बराबरि पई थी वञे। अलाए करे मालिकान खे होश अचे ऐं सुठा सुठा प्रोजेक्ट ठाहिनि त जीअं इहा इंडस्ट्री हलंदी रहे, तव्हां हयात हलंदी रहे। सिंध टीवी ते काफ़ी ड्रामा हलनि पिया, छो त अॼुकल्ह तव्हां ॾिसण बि छॾियो आहे टीवी न, त मां ॾिठमि त ॾाढा ज़बरदस्त प्रोमो, ॾाढा सुठा ड्रामा हुया। त हाणे रिसेंटली तव्हांखे मां पंहिंजे शो में ज़रूरु घुराईंदुमि ऐं तव्हांखे अचिणो आहे ऐं हिते पाण खोड़ सारी कचहरी कंदासीं। पर सुमेर भुट्टो जो को अहिड़ो डायलॉग जेको तमामु घणो मशहूरु हुजे, उहो अगरि ॿुधाए त वाह वाह थी वेंदी। गाने जो डायलॉग आहे जेको तमामु घणो मशहूरु आहे। हा, शादिया जेकॾहिं तूं मूंसां शादी न कई त मां मरी वेंदुसि। हा, पोइ अञा त तव्हां जेरा आहियो? सर न, असांखे पंहिंजी शादिया मिली वई न। चलो गुड नाइट, थैंक यू वेरी मच सुमेर, इंशाल्लाह वरी मुलाक़ात थिए थी। लव यू ब्रदर। थैंक यू, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं ॾाढो ज़बरदस्त शो आहे, अल्लाह साईं तव्हांजे शो खे कामयाबु करे। ख़ुरब, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। यार पाण छा था गाने वाने ते हलूं, चाट मूंखे ॾाढो मज़ो पियो अचे पाण। हा, सो पाण गाने ते वेंदासीं, पर हाणे हुन खां पहिरियों मां चाट तव्हां ॾिसो, काफ़ी माण्हू हींअर घर में वेठा हूंदा, चयो हुयो निभागो चाट पियो थो खाए अकेलो। हाणे हरू भरू रोडनि ते रस्तनि ते घर वारनि खे घुराईंदा, छोकिरे घुराईंदा। मुंहिंजो मोस्ट फेवरेट गानो अथव, तमामु ज़बरदस्त, ऐं अॼु आहे बि उहो ई जोड़ो। हो ही रंग कॾहिं नथी पातो, न की पाए कॾहिं आज़मायो, ही रंग कॾहिं नथी पातो, न की पाए कॾहिं आज़मायो, अॼु कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते। एंजॉय दिस।
यार पंहिंजो वठी आयासीं धमाके सां ख़ूबसूरत गीत तव्हां ॿुधो साईं ख़ालिद शाह साहब वरी इन स्टोरी ॿुधाई मूंखे त इहो गानो असां ठाहियोसीं कीअं ॾाढो मशहूरु गानो मिलियंस में या व्यूज़ आहे ॾाढो ज़बरदस्त ट्रैक हुयो इन करे मां इन्हनि खे चयो अॼु बैकग्राउंड में बि इनखे हलायो जेसिताईं पाण बैकग्राउंड को चूज़ कयूं को सुठो पसंदि कयूं तेसिताईं बैकग्राउंड में पाण इहे सिंध टीवी जा गाना ई हलाईंदासीं सो वेल अव्हां जूं मुहबतूं अव्हां जो प्यार अव्हां जो अहसासु ऐं अव्हां जे अहसास सां गॾु गॾु अव्हां जूं जेकी ख़ुशियूं आहिनि ऐं अव्हां जूं लाइव कॉल्स आहिनि ऐं अव्हां जो जेको मधुर आवाज़ु आहे उहो शामिलु रखिणो आहे पंहिंजे शो में ठीकु आहे जी सो 0212 टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे 0213521264 ई नंबर आहे ईअं इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिलु थी वेंदो ऐं हमेशह नंबर कंहिं दिलि वारे जो हूंदो आहे त हुनखे यादि करिणो पवंदो आहे हीउ दिलि जो नंबर आहे हाणे मुंहिंजे शो जो नंबर आहे इन नंबर खे तव्हांखे यादि करिणो पवंदो ऐं पंहिंजे हुन फ़ोन में हिकिड़ी एमरजेंसी कॉल हूंदी आहे त हुनखे उन जॻह ते रखी छॾींदा त तकड़ि ते तव्हांजो नंबर हिते मिली वञे ऐं काफ़ी नंबर बिज़ी हूंदो आहे त कोशिशि कंदा कयो बार बार ट्राए कंदा कयो ऐं जॾहिं गानो हले त उन वक़्तु त कॉल नथी सिर्फ़ु खणी सघे माण्हू जॾहिं मां अची वञा लाइव त तव्हां कॉल करे ज़रूरु तव्हां पंहिंजो कॉल शामिलु कंदा कयो त वेल ईअं ई मोहबतूं वंडींदासीं गानो तव्हांखे अॼु मां कहिड़ो ॿुधायां मूंखे मैसेज आया आहिनि 2-3 जिन खे मां ज़रूरु ॿुधाईंदुमि ऐं ॿियो मां सुभाणे खां इनशाला मां हिकिड़ो ॿियो पेज बि ठाहियूं था पंहिंजे शो जो हुन पेज ते तव्हां मैसेज बि करे सघो था सो पेज आहे पहिरियां लाइव विथ राजा जो राजा मेमन लिखंदा ऐं हुनजे अॻियां लाइव विथ राजा हूंदो त उहो ऑटोमेटिकली तव्हां हुन पेज ते मैसेज कंदो त उहो मैसेज तव्हांजो अची वेंदो तमामु घणा मुंहिंजी काइनात आहे मुंहिंजी धीउ जेका मुंहिंजो शो ॾिसे पई ऐं उन मूंखे ॾाढो ज़बरदस्त वॉइस कयो आहे जेको वॉइस मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुमि छो त धीउ जेका हूंदी आहे न उहा कमाल हूंदी आहे हाणे ॿई जेके ॿाहिरि अथसि न उहे सड़ंदा हूंदा त असांजो त नालो ई अबू कोन्ह थो वठे ठीकु आहे न त हा हेलो अबू असां तव्हां शो पिया ॾिसूं हा अबू मां पंहिंजे मोबाइल ते कयो तव्हांखे मैसेज पढ़ंदो आहे मोबाइल में हैंग बि थी वेंदो आहे न ठीकु आहे हैंग बि थी वेंदो आहे सो मुंहिंजी काइनात जो जेको मोबाइल आहे उहो हैंग थी वियो आहे हुन पंहिंजे मोबाइल तां बि मैसेज कया पर हिन तां बि ईमान बि आहे भई मेराज बि आहे मुंहिंजी पूरी फैमिली शो ॾिसे पई थैंक यू वेरी मच जी सुठी ॻाल्हि आहे घर में त माण्हू खे ॾिसणु खपे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे हाणे इहो ॾिठनि अॼु ॾिठनि न सुभाणे खां मुंहिंजो शो ई कोन ॾिसंदा इहा हालत हूंदी आहे असां सां सो ख़ैर गानो मां तव्हांखे कहिड़ो बि ॿुधायां हो तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना याद करेगी दुनिया अरे तेरा मेरा अफसाना मेरे दिल की ये दुआ है कहीं दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए लर लर ला हो मेरे दिल की ये दुआ है कहीं दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिन कभी ना आए तेरे संग जीना यहाँ अरे तेरे संग मर जाना याद करेगी दुनिया अरे तेरा मेरा अफसाना अस्सलाम वालेकुम केरा जी जुबैर में शरात मिलियार का केरे जुबैर में जवाब मिलियार का जुबैर केड़े हाल ने खुश बैठे ही जी इतना खुश है मैं खुश बैठा तू डाडे मैसेज करे दई मैं को अदा शो कदे शुरू करे सी नेट शुरू थी गया शो हां क्यों सुनती दा कहदा हाँ किए लगे ते को मेरा नया शो जबरदस्त हाँ बियो केड़े हाल ने खुश बैठे ही खुश बैठा है सारा मैं मुन में इज्जत गुण पुछदा रहना सर को हाँ मैं तो सारी तबीयत सर मैं मुन में इज्जत गुण पुछदा रहना है हाँ ठीक है वरी बुधाए छाची मुझे तव्हांजो अक्सर पुछंदा रहंदा आहियां सर मैं मुन में इज्जत खां अच्छा अक्सर पुछदा रहंदा आहियो तव्हां फोन करे हाँ चलो ठीक है हाणे अची वियासीं हाणे टेलीफोन नंबर यादि कजांइ इन नंबर ते कॉल कजांइ ॿियो ख़ैर लॻो घर में मानी वानी छा पकी आहे मानी में चांवर में पटाटा चांवर ऐं पटाटा त यार वाह वाह मज़ो अची वियो हा ख़ालिद छा अॻे चयो मूंखे बुख लॻी अॼु फत ख़ालिद अॼु असां डायरेक्टर फत के पियो ईअं कहिड़े ॾींहं केतिरा ॾींहं हूंदो आहे सूमर अंगारो अरबा ख़मीस हफ़्ते जूं 4 रातियूं तोसां गॾु
अच्छा ठीक है आऊं तो कंदसि छा करिणो आहे? आऊं तव्हांखे रोज़ यादि कंदसि। चलो ठीक है, तव्हां पंहिंजी पूरी फैमिली खे खोड़ सारा सलाम, अम्मा खे पेरनि ते हथ। जी बिल्कुलु। को गानो त ॿुधाए ज़ुबैर। मुंहिंजो प्यार तूं साहु सिंगार ओ तूं मुंहिंजो प्यार तूं साहो सिंगार तूं। मुंहिंजे तरफ़ां दीकरा खे सलाम चई छॾिजांइ। वालेकुम सलाम। ॾिसंदी हूंदी शो हींअर, उनखे सलाम पाण ई चओ। मूंखे तव्हां ॿिन्ही जी जोड़ी पसंदि आहे। मुंहिंजी बसि दुआ कंदो कर, असांजी जोड़ी असां नई नई हाणे बि, हा जी नओं हाणे बि गानो कंदासीं नयो। हा ठीकु आहे, कहिड़े चैनल ते दादा? हिन ते ई कंदुसि हाणे, सिंध टीवी ते। हाणे हिते ई रिटायरमेंट हिते ई वठणी आहे। अच्छा ठीकु आहे। ठीकु आहे। ठीकु आहे, पंहिंजो महिरबानी। महिरबानी, दुआउनि में यादि। दुआ में यादि, अलाह ख़ुशि कंदव तव्हांखे। महिरबानी महिरबानी ज़ुबैर, थैंक यू वेरी मच जी। ज़ुबैर अहमद जरवार फ्रॉम टंडो अलायार। पर मीरपुर ख़ासि वारा बि दोस्त ॾिसंदा हूंदा, उहे बि कॉल करे सघंदा, हैदराबाद वारा, टंडो जाम वारा। ऐं हाणे तव्हां साईं आमिर शाह साहब खे बि कॉल ते वठंदा, उन्हनि जो मैसेज अची वियो आहे शाह साहब। सो वेल, ईअं ई मोहबतूं वंडींदासीं, ईअं ई ख़ुशियूं वंडींदासीं, ख़ुशियुनि जे अहसास में असां सभिनी खे शामिलु कंदासीं। सो मां कोशिशि कंदुमि त मां पंहिंजा जेके दोस्त जेके असांजा तव्हां जिन खे पसंदि कंदा आहियो, उन्हनि खे मां कॉल्स ते बि वठां, उन्हनि खे मां उन सां गॾु गॾु मां पंहिंजे शो में
वेलकम जी अगेन, खुश आमदीद भलीकार। एक दफ़ो ॿीहर आवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार ऐं मोहबतूं प्यार ख़ुशियूं इन्हनि सभिनी खे गॾाईंदासीं त हिकु अलॻि क़िस्म जो छा चवंदासीं त गुल ठही वेंदो ऐं उन गुल खे पाण सां गॾु पंहिंजे खीसे में न बल्कि पंहिंजे दिलि जे हार्ड डिस्क में सेव करे रखंदासीं। ऐं मोहबतूं हमेशह दिलि जी हार्ड डिस्क में सेव करे रखंदा कयो त जीअं उहे मोहबतूं कॾहिं बि ख़तमु न थियनि। ठीकु आहे। सो वेल गाना बि हलनि पिया ऐं ख़बर ई कान पई आहे 1.5 कलाक गुज़री वियो आहे, 11:25 थी विया आहिनि, ख़बर ई कान पई असांखे अॼु जो शो शुरू बि थियो ऐं ख़तमु थियण वारे टाइम जी तरफ़ बि पाण वञूं पिया। सो इहे टीम हूंदी आहे, जॾहिं टीम जा सभु मेंबर्स जॾहिं पंहिंजो पंहिंजो कमु कंदा आहिनि त ॾाढी हिकिड़ी सुठी शइ अव्हांजे साम्हूं अची वेंदी आहे। इधर जाना है? हा, त सुठी हिकिड़ी शइ तव्हांजे साम्हूं अची हुन में असांजो सिंध टीवी जी जेका बि मैनेजमेंट आहे मां शुक्रगुज़ार आहियां, थैंक यू चवंदुसि मां उन्हनि सभिनी खे, स्पेशली डॉक्टर अब्दुल सलीम राजपूत साहब खे, अजीत आहूजा साहब खे जेको MD आहिनि सिंध टीवी जा, नवीन साहब खे एंड असांजो प्रोग्राम मैनेजर हैदर छलडो साहब, साईं ख़ालिद शाह साहब, जेके बि मुंहिंजी टीम जो हिसो आहिनि उन सभिनी जूं त महिरबानियूं आहिनि। पर थैंक यू वेरी मच जो सिंध टीवी हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे सो मूं ते यकीन करे ऐं मूंखे पंहिंजो शो ही लाइव विथ राजा स्टार्ट करायो। सो वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो, ठीक ठाक है? सब खैर? केर ॻाल्हाए पियो? ज़ीशान टंडोला। यार ज़ीशान, ख़ुशि आहीं, चाक आहीं, चङो आहीं, भलो आहीं? जी बस खैर लॻो पिया, तव्हां ॿुधायो ठीक ठाक खैर? सभु सेठ अल्हम्दुलिल्लाह, A1 फर्स्ट क्लास। पहिरीं ॻाल्हि त इहा ॿुधाए त मानी में छा खाधो अथई? मानी में बि ठहिया आहिनि चांवर ऐं आलू। चांवर? आलू चांवर ॾाढा हूंदा आहिनि सियारे में न, आलू चांवर या दाल चांवर। जी असांजे तकरीबन राति जो ई चांवर ठहंदा आहिनि। चांवर सुठा हूंदा आहिनि, आलू चांवर माण्हू खाइणु खपनि। हा, आलू चांवर, दाल चांवर। हा, दाल चांवर, आलू चांवर सुठा हूंदा आहिनि। ॿियो छा कंदो आहे दोस्त तूं? बाज़ार में कमु कंदो आहियां, कपिड़े जी शॉप ते। कपिड़े जी शॉप ते? मर्दाना कपिड़ा या लेडीज़ जा कपिड़ा? ॿई आहिनि। ॿई आहिनि? जी हा, तकरीबन ज़्यादातर लेडीज़ जो कमु आहे। टंडोला यार शहर में? जी हा, टंडोला। चलो वेरी गुड। मुंहिंजो शो ॾिसंदो आहे उहे? जी हा, ॾिसंदा आहियूं। पहिरीं कोशिश ते ईंदो, हाणे सिंध टीवी ते। बिल्कुलु, पहिरियां सभ खां पहिरियां सिंध टीवी ते ईंदो, पोइ ओॾां वियो, वरी हाणे वरी वापसि अची वियुमि हिते। हा, हिकिड़ो जो टॉपिक हो, माई जिंदगी सुञाणो था? कंहिंखे? माई जिंदगी। माई जिंदगी बिल्कुलु सुञाणा थो। हा, हिन टॉपिक जी ॻाल्हि करियोसि न, वेचारी अञा हयाती आहे। हा, अलाह साईं हयाती ॾियसि, असांजे सिंध जो वॾो नालो आहे। हा, हिन सां वियोसि मिलणु वेंदेसि? जी वियोसि मिलण हिन सां। मिली आयो आहिंसि? हा, मिली आयो आहियां, कचहरी करे घरां थी आयो आहियां। चलो वेरी गुड, ज़बरदस्त। को कलाम वलाम त ॿुधाए, को गानो वानो त ॿुधाए पंहिंजी आवाज़ में। तव्हांजे प्रोग्राम में हिन टॉपिक ॾियो, करे खणो न टॉपिक हिन जो। टॉपिक खणूं था हिन जेके? हा, कॾहिं छा रखूं हुन में टॉपिक खे, कीअं खणूं इहो मूंखे थोरो ॿुधाए त कीअं खणिजे? हाणे ख़बर छा वठो, डिटेल माण्हू खे ख़बर पए न, असांजे नौजवान खे हिन जी ख़बर ई कोन्हे। हा न, नौजवान ख़बर आहे, अॼुकल्ह इंटरनेट जो दौर आहे, जेको माण्हू वञे थो हुन में त सम्झी थो वञे। हा, 1992 जा पुट आहे, शहीद थी विया, तरह जदोजहद कई। जी हा साईं, महिरबानी। चलो महिरबानी, ठीकु आहे। को गानो ॿुधायो था? गानो त मूंखे ज़हन में कोन्हे। गानो ज़हन में न आहे? जी हा। छो? गाना मूंखे यार ज़हन में कोन्हे, लेकिन मिस्टर सिंधी। गानो ज़हन में किथे हूंदो आहे, गानो दिलि में हूंदो आहे, ॻाईंदो वात सां आहे माण्हू। मिस्टर सिंधी खे सुञाणो था? ए अदा तूं पंहिंजी तो डॉक्टर खे ॾेखारे अॼु शाम ॾेखारे आहीं? हा, डॉक्टर खे ॾेखारियो हुई? हा, सही आहियां। दवा खाधई? दवा? हा। वरी ॾिसे सही न खाधी वरी खाई छॾिजांइ। सही आहे। ओके, थैंक यू वेरी मच। हुनखे सुञाणी, हुनखे सुञाणी, अरे तूं पंहिंजी ॻाल्हि कर दोस्त। मां तॾहिं चवंदो आहियां त ॿियनि जी ॻाल्हि छो कंदा आहियो, तव्हां पंहिंजी ॻाल्हि छो न कंदा आहियो? पंहिंजी ॻाल्हि कंदा कयो त ज़िंदगी खे पाण ई बदिलाव अची वेंदो तव्हांजे में। ठीकु आहे? सो वेल, मां कहिड़ी पई ॻाल्हि कई सवेल? ॻाल्हि ई विसारे छॾी। तूं सुञाणी शोएब खे? सुञाणी? शोएब रिंद अथई, हेॾां मीरपुर खां अथई, सुञाणीसि? कोन सुञाणींदो न? मां सुञाणांसि। हा, छा आहे? हा हल ठीकु। सो वेल, हिकिड़ो गानो तव्हांखे मां ॿुधायां थो पंहिंजी आवाज़ में। गानो हिकिड़ो ॿुधायां। गानो आहे कूड़ा माण्हू कूड़ा वाइदा,
अंदर जा संग दिल मुंह जा सादा, अंदर जा संग दिल मुंह जा सादा, तिन जे पोयां पाण विञाए वेठासीं, ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं, हो ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं। महिरबानी साईं, केरु आहे? साईं मोहम्मद यूनुस बोड़ो ॻाल्हायां। हा असां तव्हांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियूं। प्रोग्राम आहे। महिरबानी। मोहम्मद यूनुस किथां पिया ॻाल्हायो? सर शांति नगर कराची खां। कराची खां। भली कार। मूंखे हिकिड़ी तव्हां कहावत ॾाढी ॿुधां, मां अहिड़ी कंदुसि जेका ॿुड़े कई ॿारनि सां। ॿारनि में छा कयो ॿुड़े? साईं का ख़बर कोन्हे, असां पाण हा इहो ॾाढो। ॿियो ख़ैरु लॻो पियो आहे? हा साईं ॿियो ख़ैरु। छा कंदा आहियो दोस्त? सर असां मेडिकल कंपनी में। मेडिकल कंपनी में। अच्छा, वेरी गुड, वेल डन। तव्हां अॼु पहिरियों शो आहे, पहिरीं कॉल आई आहे तव्हांजी। थैंक यू वेरी मच। महिरबानी। हुकुम हुकुम। सर सुभाणे जो आहे सलमान हुनजी सालगिरह बि आहे, शादी बि आहे। तो असांखे महताब जो असांखे फेरो ॿुधायो। हलो कोशिशि कयूं था। क्यू शीट ठहियल हूंदी आहे, कोशिशि कयूं था। पर तव्हांजे हुनखे बर्थडे विश कंदा। नालो छा ॿुधायो? साईं सलमान खान बुढ़ो। सलमान खान बि आहे, वरी बुढ़ो बि आहे? जी साईं। हल वॾो दोस्त आहे। हुनजी फिल्म अचे पई हाणे नई? नई कोन ठाही, रिक्शो हलाईंदो आहे। रिक्शा? अच्छा भाई सलमान खान हुन जी ॻाल्हि। ओके, सलमान खे विश कयूं था। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे सलमान खान बुर्रा, हैप्पी बर्थडे टू यू। महिरबानी सर, महिरबानी। महिरबानी साईं, महिरबानी साईं। छा? ओके साईं। साईं छॾे था साईं खे। हलो रुत बसंती दिलदार जो घर, ॾाढ़े गुलाबन सा करे वञ महक नगर। रुत बसंती दिलदार जो घर, ॾाढ़े गुलाबन सा करे वञ महक नगर। रुत बसंती, रुत बसंती। जिया थरते वसन के मींह कड़ियूं, जिया कारूं झरते मोर नचे, जिया मन जो मंदिर में की पे, जिया हेल घटा गन गोर थी पे। सारी वस्ती खुशबू खुशबू, सारी वस्ती खुशबू खुशबू, ॾाढ़े गुलाबन सा करे वञ सादिक जे सुपरिन जो वेड़ो, शलशाद हुजे आबाद हुजे, हुबकार हुजन में दिए रतड़ा, हर गुल जी जित महकार हुजे। महकी 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 महकी, जिया बूयो थे, ॾाढ़े गुलाबन सा करे वञ महक नगर। बसंती दिलदार जो घर, ॾाढ़े गुलाबन सा करे वञ महक नगर।
वेलकम जी अगेन, खुश आमदीद भली कार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां चवां थो पंहिंजे शो में लाइव विथ राजा में अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं, अवां जे ख़ुशियुनि जे अहसास सां गॾु राजा हमेशह गॾु हूंदो आहे। राति जो जेको हीउ पहर हूंदो आहे, हीउ पहर ॾाढो नाज़ुक पहर हूंदो आहे, सुठो पहर हूंदो आहे। हमेशह माण्हू सुठियूं ॻाल्हियूं कंदो आहे, सुठियूं सोचूं रखंदो आहे, सुठियूं मूवीज़ ॾिसंदो आहे, सुठा प्रोग्राम ॾिसंदो आहे। ऐं मतिलबु ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, पंहिंजे घर में हूंदो आहे त पंहिंजे बचड़नि सां गॾु हूंदो आहे, पंहिंजे वालदेन सां गॾु। माना राति जे पहर में माण्हू सुठनि माण्हुनि सां ई गॾु हूंदो आहे। सो ख़ैर, अवां जूं मोहबतूं, अवां जो प्यार, अवां जे अहसास खे हिन प्रोग्राम में शामिलु रखिबो लाइव कॉल जे ज़रिए। ऐं कोशिशि कबी सुभाणे खां त पंहिंजे पेज जो बि आगाज़ कयूं, ऐं पेज ते तव्हांजा मैसेज बि प्रोग्राम में ज़रूरु मां रीड कयां। पेज सुभाणे नओं ठाहींदासीं, हुन पेज ते बि तव्हांजा मैसेज ईंदा ऐं सुठी सुहिणी जेका शाइरी हूंदी तव्हां हुन पेज ते करे सघो था। लाइव विथ राजा जो पेज ठाहींदासीं, पेज ठहियलु आहे पहिरियां, पर मां चवंदो हाणे नयो पेज ठाहियूं सिंध टीवी जे नाले सां, त उन ते पाण शेरो शाइरी बि कयूं। सो अवां जूं मोहबतूं, अवां जे अहसास सां गॾु गॾु गानो ज़रूरी आहे ब्रेक में, है न। हो शाम जो ही पहर नाम सां जे कयो, हो शाम जो ही पहर नाम सां जे कयो, कुझु ताईं दा कयो के त ॻाल्हियूं कयो, हो शाम जो ही पहर नाम सां जे कयो। हो ला 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 हो मेहरबा तुंहिंजी अखियुनि में छाहे लिकल, मेहरबा तुंहिंजी अखियुनि में छाहे लिकल, ॾंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो, हो ॾंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो, कुझु ताईं दा कयो के त ॻाल्हियूं कयो, हो शाम जो ही पहर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मुंहिंजा केरु आहे, किथां आहे ऐं छो आहे? हा साईं, मां मुख्तियार बिरोही थो ॻाल्हायां, कोयटा मां साईं। मुख्तियार बिरोही कोयटा मां ॻाल्हाए थो। कहिड़ा हाल आहिनि? कोयटा जे थधि में बि तव्हां फ़ोन कई आहे? बस साईं तव्हांजो मजबूरी, बर्फ़ खे एंजॉय कयो तव्हां कोयटा में? बर्फ़ पियो ॾाढो हिन दफ़े? जी हा साईं, 2-3 ॾींहं एंजॉय कयासीं, पर सीअ में मरी वियासीं। मरी किथे विया? अञा तव्हां जहिड़ा आहियो फ़ोन ते था ॻाल्हायो। ॿियो ख़ैर आहे? अल्लाह जी तारीफ़। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। मरी न वञो बसि, कोयटा में जॾहिं बर्फ़ आहे त मरी वञण जी ज़रूरत ई न आहे। बिल्कुलु बिल्कुलु साईं, इहो आहे ॻाल्हि। तव्हांजो ॾाढो सी हुयो, वरी मरी वियासीं। निकिरी न पिया सघनि सीअ खां, घरां न निकिरी सघियो, पोइ निंड में ख़्वाब में मरी विया हो घुमण। छा कंदा आहियो? साईं शुक्र आहे कि पंहिंजा ॿाहिरनि जी ड्यूटियूं आहिनि, हिते घर में आहियां मां। घर में आहियो पंहिंजे में, तव्हांजे भाइरनि जूं ड्यूटियूं आहिनि, तव्हां ड्यूटी कोन कंदा आहियो? सर अञा ड्यूटी लॻो न आहे सर। ड्यूटी लॻंदो आहे तव्हांजो? तव्हां पुलिस में आहियो? सर नसीब जिते न इंशाअल्लाह सर। हा चलो ठीकु। छो तव्हांखे कीअं लॻो तव्हांखे मुंहिंजो? सर सफ़ा घणो ज़बरदस्त ॻरो लॻो? हर रोज़ शो सर। ॻरो वज़नदार हुयो? न घणो चयो, घणो? ज़बरदस्त सर, ज़बरदस्त। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में, कोई गानो, को गीत मिठा। सर खिलण तुंहिंजो ॾाढो अला ॾाढो को कित किताड़ी को गुदगुदी थो करे छा? न सर मां चवां थो कॾहिं ॻाल्हायो न आहियूं न सर। ॻाल्हायो ई न आहे, चुप हूंदो आहे सदाईं। जी जी सर। हल एॾनि डॉक्टरनि खे ॾेखारियंदव, अमरा गूंगू आहे, ॻाल्हाए नथो, अॼु फोन ते ॻाल्हाए छॾियो अथई। न सर डॉक्टरनि बजाए छॾिया। डॉक्टरनि झलियो आहे ॻाल्हाइण खां? न सर सिंध में वियासीं न, सिंध मां बजाए छॾिया डॉक्टरनि सर। काॾे भॼाए छॾियऊं? कोयटा? जी जी सर। चलो ख़ुशि। कोई गानो वानो अचे थो? सर एतिरो नथो अचे। खिलण खां सवाइ कुझु नथो अचे ज़िंदगीअ में? जी जी सर। ख़ुशि रहो साईं, आबाद रहो, महिरबानियूं लख थोरा। थैंक यू वेरी मच, थैंक यू। अदो असां सां गॾु गॾु फ्राम कोयटा। ऐं कोयटा जो मौसम जेको आहे हिन वक़्तु तमामु घणो थधो आहे, ऐं थधो जॾहिं चिल मौसम। बसि वञ भला। हलो साईं वञो। साईं अली ख़ुदा हाफ़िज़ साईं, महिरबानी। छा थियो शादाब?
माना एॾियूं महिरबानियूं कयूं मां अञा मां एॾो पंहिंजे घर वारनि खे महिरबानी कोन कंदो आहियां। सो वेल अवां जूं मोहबतूं अवां जूं ख़ुशियूं ऐं इहे ई ख़ुशियूं हूंदियूं आहिनि राति जो। मां चवंदो आहियां चिट चेट कजे, मस्ती मज़ाक़ कजे, त जंहिंमें काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ईअं इरफ़ान वांगुरु वेठा हूंदा आहिनि, चुप मायूस हूंदा आहिनि, परेशान हूंदा आहिनि ज़िंदगीअ में। सुभाणे बिल केरु पहिरींदो लाइट जो, ऐं इहो छा माना ईअं हूंदा आहिनि। मां आरिफ़ वांगुरु वीचारो रुॻो ईज़ी लोड में पूरो आहे, 10-20 रुपए ईज़ी लोड। त टेंशन ख़तमु करण जे लाइ चिट चेट करणु ज़रूरी आहे। ॿिनि माण्हुनि जी जेका ॻाल्हि ॿोल हूंदी आहे न, उन में का अहिड़ी ॻाल्हि ज़रूरु लॻी वेंदी आहे जंहिंसां टे माण्हू खे ज़रूरु खिल ईंदी आहे या मुस्कुराहट ईंदी आहे। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। हेलो 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 अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु थो ॻाल्हाए? साईं माण्हू पियो ॻाल्हाए। साईं पोइ असां कॾहिं चयो त माण्हू नथो ॻाल्हाए? साईं माण्हू। सम्झी वञ पाण, सम्झी वञ मां छा चयो। ठीकु। ॿियो ख़ैरु आहे? ॿियो सभु ख़ैरु आहे। नालो छा अथई? हसनैन। हसनैन छा कंदो आहे? वांदो आहे। वांदो आहे? अरे पोइ वांदे हूंदे में को घर जो कमकार करे छॾींदो कर, को ॿुहारी, को पोचो, को मानी, को कुकिंग, को कुझु? जी 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 जी। शो ॾिसंदो आहे मुंहिंजो? शो ॾिसंदो आहे, सभु ॾिसंदो आहे, मुंहिंजो चाचो फुफो मासो सभु। सभु ॾिसंदा आहियो? सभु। माना सभु वांदा आहिनि या तो वांगुरु? सभु वांदा कोन आहिनि, साम्हूं वेंदा आहिनि। सभु कम ॾिस, तूं वांदो आहे बसि? सिर्फ़ु मां वांदो। तूं वांदो आहे? को गानो वानो त ॿुधाए। वांदे माण्हू त वरी गाना ॾाढा यादि हूंदा आहिनि। गाना? ॿुधा केरु? हाय छा कजे छा कजे छा कजे, कुझु कोन कंदासीं। ज़िंदगीअ में मोहबतूं वंडींदासीं, प्यार वंडींदासीं, ख़ुशियूं वंडींदासीं। ख़ुशियुनि जे एहसास में सभिनी खे ज़रूरु शामिल हूंदी। शादाब कोई गाने की तरफ़ चले क्या? गाने ते हलूं? गानो ॾाढो ज़बरदस्त आहे जेको आरिफ़ रेडी करे छॾियो आहे न। उनखे ख़बर आहे त राजा भाई, हा त ख़ूबसूरत ट्रैक, प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़। बैकग्राउंड म्यूज़िक खे कयो बंदि ऐं गानो आहे हले नथो बस छा कयां हो, मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। ओ हले नथो बस छा कयां हो, मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। हिक पल रुसण, हिक पल ठहण, हिक पल रुसण, हिक पल ठहण, मूंखां हिक पल रोवण विसरे नथो। हले नथो बस छा कयां हो, मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। ओ हले नथो बस छा कयां हो, मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। ॻाल्हियूं कंदे हुई रात गुज़रंदी, कीअं भला मुलाक़ात विसरंदी। ओ ॻाल्हियूं कंदे हुई रात गुज़रंदी, कीअं भला मुलाक़ात विसरंदी। ओ हाल चरन जहिड़ा थी विया, ओ मुंहिंजो वक़्तु सफ़ा गुज़रे नथो। ओ हाल चरन जहिड़ा थी विया, ओ मुंहिंजो वक़्तु सफ़ा गुज़रे नथो। हिक पल रुसण, हिक पल ठहण, हिक पल रुसण, हिक पल ठहण, मूंखां हिक पल रोवण विसरे नथो। हले नथो बस छा कयां हो, मुझे दिल मां पिरी निकिरे नथो। ओ हले नथो बस छा कयां हो, मुझे दिल मां पिरी निकिरे नथो।
नाज़ वॾे सां दिल मूं पाले पोइ कई दिल बर जे हवाले ओ नाज़ वॾे सां दिल मूं पाले पोइ कई दिल बर जे हवाले आहे दिल ते नक्शो यार जो ॿे कंहिंजो नक्श उकरे नथो आहे दिल ते नक्शो यार जो ॿे कंहिंजो नक्श उकरे नथो हिक पल रुसण हिक पल ठहण हिक पल रुसण हिक पल ठहण मूंखां हिक पल रोवण विसरे नथो हले नथो बस छा कयां हो मुझे दिल मां पिरी निकिरे नथो ओ हले नथो बस छा कयां हो मुझे दिल मां पिरी निकिरे नथो हा छा कजे वेल जी तमामु सुठा दोस्त प्यारा उन्हनि बेस्ट विशिस ॾिनियूं आहिनि साईं मुनीर पठाण साहब असांजो सीनियर आर्टिस्ट सीनियर एक्टर ऐं माना जग मशहूरु आर्टिस्ट असांजो PTV खां वठी ड्रामा ॾिसंदा आहियां साईं मुनीर पठाण साहब थैंक यू वेरी मच ख़ुशि हुजो आबाद हुजो ऐं सदा सलामत हुजो वॾी महिरबानी तुफ़ैल अहमद सेतो थैंक यू वसीम मुश्ताक मिसावा थैंक यू वसीम शाइक नारे जो थैंक यू वेरी मच तव्हां बि ॾाढियूं बेस्ट विशिस इज़हार अब्बासी महर इनाम ख़ान सुधीर मीराली भाई थैंक यू वेरी मच सुधीर ऐं अशफाक महर फ्राम दुबई थैंक यू वेरी मच अशफाक भवानी शंकर नमस्ते माशूक अली थैंक यू वेरी मच केसर यया ख़ान मेमन थैंक यू वेरी मच अली रज़ा कटपर असांजो तमामु सुठो दोस्त उन बि ॾाढियूं बेस्ट विशिस ॾिनियूं आहिनि राजू भाई मरियम कीरियो RJ आहे नवीद अहमद जरवार थैंक यू वेरी मच जी साहड़ ख़ान पवर बि आहे वॾियूं महिरबानियूं ज़ुबैर अली महर थैंक यू वेरी मच अयाज़ महर ऐं ज़ुबैर महर असांजे सिंध TV जी टीम जो हिसो थैंक यू वेरी मच ज़ुबैर ऐं अयाज़ महर थैंक यू वेरी मच जमाली निसार जोखियो आसिफ़ अली थैंक यू वेरी मच आमिर शाह साहब हिकु दफ़ो ॿीहर लख थोरा आवाज़ा हैदर छजड़ो सिंह लव यू हैदर थैंक यू ऐं शाहिद अली बलोच थैंक यू वेरी मच इम्तियाज़ मस्तोई साहब थैंक यू वेरी मच इरफान आलमानी असांजो तमामु सुठो दोस्त वॾी महिरबानी लख थोरा सभिनी जो मोहबतूं जेके आहिनि सो असांखे जीआरनि पियूं न त पाण पूरा आहियूं वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम हेलो राजा भाऊ ख़ुशि आहियो भाऊ सभु ख़ैर केरु पियो ॻाल्हाए अजब गुल भलो थो ॻाल्हायां कंबर अली खान मां अजब गुल ऐं अजीब गुल या अजब गुल अजब गुल वाह साईं वाह कंबर शहदाद कोट खां हा साईं बिल्कुलु कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो अजब साईं शुक्र आहे करम अल्लाह जो राजा साहब पंहिंजो प्रोग्राम सिंध TV जो सदाईं डॉक्टर हलंदो आहे अॼु ॾिठोसीं त तव्हांजो शो आहे कशिश TV ते बि ॻाल्हियूं कंदा हुआसीं शामिल घटि थियो असांजो अॼु कार कई आहे पहिरियों ई भेरो हाणे राति जो तव्हांजा थक हिते लाइबा ॾाढा VIP गाना गीत ॿुधाए मज़ो करे पोइ वञिबो घर वाह वाह राजा भाऊ वाह वाह हा हाणे राति जो भला ॿियो चैनल हुजे ई न रिमोट लॻा 10 बजे रिमोट घुम जी छा कंदो अजब गुल कारीगर आहियां बिजली जो कारीगर आहे हो इहा हिकिड़ी ॿुधी अथव चवणी हिकिड़ो ग़रीब ॿार बि बिजलीअ में हथ गरीब ॿार बिजलीअ में अथव बिजलीअ खां थोरो बचाव कंदा कयो बिजली ॾाढी ॾुखी आहे भाऊ वॾो ख़्यालु कंदा आहियूं पंहिंजो पंहिंजो ख़्यालु राजा भाऊ ॿियो सभु ख़ैर ख़ुशि वेठो आहे चाक चङो भलो आहे जी करम अल्लाह जो वॾी महिरबानी काॾे बीठा ॻाल्हायूं था वेही ॻाल्हाए बि छो थो ॻाल्हाईं वेठो आहियां हा वेही ॻाल्हाए ॿियो ॿुधाए छा पको आहे मानी में छा खाधो आहे हींअर मानी भाॼी छा हो घर में पालक मच्छी राजा भाऊ पालक या मच्छी बीह पालक मच्छी यार वाह वाह अल्लाह कसम सां असां हिते खाइण लाइ सिकी विया आहियूं बीह पालक मच्छी ॿियो ख़ैर अल्हम्दुलिल्लाह सभु सेठ को गानो वारो त ॿुधाए पंहिंजी आवाज़ में गानो ॿुधायां हा न ईअं कीअं मज़ो ईंदो
अॻु में दोस्तनि जा नाला खणा दोस्त जा नाला न अथई हिते, बदिजी वेंदई सभई, दोस्तनि जा नाला न अथई। गानो ॿुधा, गानो ॿुधा। हा इंडिया जो हुजे भली गानो। हा हा गानो जेको वणे तूं ॿुधा। चांद मेरा दिल चांदनी हो तुम, चांद से है दूर चांदनी कहाँ, लौट के आना है यही तुमको, जा रहे हो तुम जाओ मेरी जान। वाह। ऐसे तो हर कदम मिलेंगे लोग सनम, मिलेगा सच्चा प्यार मुश्किल से, दिल की दोस्ती खेल नहीं कोई, दिल से दिल है मिलता यार मुश्किल से, यही तो है सनम प्यार का ठिकाना, मैं हूँ बस राजा भाऊ एतिरो ई थो। इहो एतिरो सुठो त अॼु अगरि पूरो ॿुधाई आहे त अलाए केॾो ॿुधाई आहे, वार्ड ॾाढो ज़बरदस्त हो। कोन्हनि त कीअं ॿुधायूं। हाय सदको, महिरबानी कुर्ब। जी ठीकु आहे राजा भाऊ, ठीकु आहे, वॾी महिरबानी। महिरबानी महिरबानी, ख़ुशि हुजो। छा कजे छा कजे छा कजे। हिकिड़ो गज़ल थो तव्हांखे ॿुधायां मां पंहिंजी आवाज़ में, ठीकु आहे। म्यूज़िक थोरो शाह साहब बंदि। आपको भूल जाए हम इतने तो बेवफा नहीं, आपको भूल जाए हम, आपसे क्या गिला करें, आपसे क्या गिला करें, आपसे कुछ गिला नहीं, आपको भूल जाए हम तो समझ रहे थे ये तुम मिले प्यार मिल गया, हम तो समझ रहे थे ये तुम मिले प्यार मिल गया, एक तेरे दर्द के सिवा हो, एक तेरे दर्द के सिवा हमको तो कुछ मिला नहीं, आपको भूल जाए हम। शीशाए दिल को तोड़ना उनका तो एक खेल है, शीशा दिल को तोड़ना उनका तो एक खेल है, हम ही से भूल हो गई, हम ही से भूल हो गई, उनकी कोई खता नहीं, आपको भूल जाए हम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। के राही असा सगड निशा निशा पान पई खाई निशा पान नथी खा। तव्हांजो गानो माशाल्लाह एॾो ज़बरदस्त हुयो जो हुन में गुम थी विया आहियां। गुम थी वई है, वरी मोटी अच, फोन वेंदई कटजी न त। किथां पई ॻाल्हाए निशा? असां हैदराबाद। तव्हां हैदराबाद मां। तव्हां सां गॾु ॿियो केरु केरु वेठो आहे? असांजी पूरी फैमिली है। तव्हांखे इलाही इंजॉय करे रहिया आहियूं माशाल्लाह, इलाही ज़बरदस्त। तव्हां तमामु सुठा पिया लॻो। थैंक यू वेरी मच। मां केतिरो सुठो लॻा पियो? तव्हां इलाही सुठा पिया लॻो, लेकिन तव्हांजा जेके ड्रेस न तमामु ज़बरदस्त। छा? तव्हां जेको ड्रेस कई आहे ड्रेसिंग इलाही बहितर आहे। थैंक यू वेरी मच। माशाल्लाह। थैंक यू वेरी मच अदी। थैंक यू वेरी मच। तव्हांजो नालो मूंखे इलाही पसंदि आहे माशाल्लाह। ए मुंहिंजो कहिड़ो नालो? याकूब बांभण या राजा मेमण? राजा। राजा ठीक है। बजा देगा बाजा। बजा देंगे बाजा। किसका बजाओगी बाजा? राजा। खुश। छा कंदी आहे मुंहिंजी भेण निशा? कुझु न कंदा आहियूं। कुझु न कंदी आहे? आउटिंग कंदा आहियूं। आउटिंग कंदी आहे? काथे आउटिंग कंदी आहे? बस आउट ऑफ कंट्री। आउट ऑफ कंट्री। ओह माय गॉड। किथे किथे विया हो? कहिड़े कहिड़े मुल्क में विया हो? माशाल्लाह सॼे मुल्क ॾिठल आहे। सभई मुल्क ॾिठल आहिनि?
जी जी ही ॾिठो मुल्क नूरियाबाद? जी जी नूरियाबाद ॾिठो आहे, हे केॾो कराची ॾिठो आहे, सभु ॾिठो आहे, तव्हांखे बि ॾिठो आहे। अच्छा मूंखे बि ॾिठो आहे, चलो गुड आहे। को गानो शानो ॿुधाए निशा? गानो मूंखे न ईंदो आहे, तव्हां माशाल्लाह मूंखे डेलीकेट कयो गानो। चलो ठीकु आहे, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, वरी पंहिंजी मुलाक़ात थींदी वरी ॿीहर, ठीकु आहे? थैंक यू। अदी निशा मूंसां गॾु गॾु वॾी महिरबानी, लख थोरा अवां शो में शामिलु थिया ऐं सुठो लॻो अवां जो अचणु। छा कजे छा कजे छा कजे, अॼु जो पहिरियों ॾींहुं हो पहिरें शो में, बल्कि पहिरीं न राति, पहिरीं राति जो ॾींहुं वरी किथां आहे, छा ॾींहुं राति जो शो पहिरीं सो पहिरियों शो। आई होप त तव्हांखे ज़रूरु इहो पसंदि आयो हूंदो ऐं इंशाल्लाह तमामु घणी मस्तियूं करण वारा आहियूं, ॾाढियूं चेंजिंग थींदियूं शो में ऐं अॻियां हाणे स्टार्ट आहे, आगाज़ आहे, त इंशाल्लाह हिन जेको उहो कोन गानो ॿुधो आहे, अभी तो मोहब्बत का आगाज़ है अभी तो मोहब्बत का अंजाम होगा। सो इरफान कैमरामैन खे ऐं शोएब रिंद खे, साईं ख़ालिद शाह साहब खे, मामा आरिफ बलोच खे, राजा मेमण खे, अनवर बि मूंसां गॾु आहे, अनवर हकीम खे, सभिनी खे दुआउनि में यादि रखंदा, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। इंशाल्लाह वरी थींदी तव्हां सां सुभाणे राति जो 10 बजे मुलाक़ात। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, सदा सलामत, सिंध सलामत। ओ यार पंहिंजो वठी आया से धमाके सां, ओ यार पंहिंजो वठी आया से धमाके सां, ढोल दमामन सां गुलनि जे गाननि सां, ढोल दमामन सां चाचन वे मामन सां, यार पंहिंजो वठी आया से धमाके सां, ओ यार पंहिंजो वठी आया से धमाके सां, ओ ढोल दमामन सां गुलनि जे गाननि सां, ढोल दमामन सां चाचन वे मामन सां, यार पंहिंजो वठी आया से धमाके सां, दोस्त पंहिंजो वठी आया से धमाके सां। धमाके सां। वाहिद गुल थियो अल्लाह साईं राज़ी, कटे आया से प्यार जी बाज़ी। गुल थियो अल्लाह साईं राज़ी, कटे आया से प्यार जी बाज़ी। यार पंहिंजो वठी आया से धमाके सां, दोस्त पंहिंजो वठी आया से धमाके सां। ढोल दमामन सां गुलनि जे गाननि सां, ढोल दमामन सां चाचन वे मामन सां। यार पंहिंजो वठी आया से धमाके सां, दोस्त पंहिंजो वठी आया से धमाके